नाज़ी सुल्तानकोट भरसा सूफ़ी बुज़ुर्ग शहंशाह हज़रत बुढ़ल फ़कीर जो सालियानो उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उन हवाले सां ॾिसो था एहसान अली कीहर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त असीं हिन वक़्तु उत्तर सिंध जे मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत शहंशाह बुढ़ल फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते मौजूद आहियूं। हिते 82 सालियानो उर्स मुबारक वॾे शोर ऐं ज़ोर सां जारी आहे। उन हवाले सां जेके हिते पांधीअड़ा आया आहिनि उन्हनि खां बि पुछा कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। अल्हम्दुलिल्लाह उर्स त हे साईं जो 82 उर्स आहे ऐं सिक्योरिटी इंतज़ाम ठीकु आहिनि, मतिलबु एॾा सफ़ा तारीफ़ जो कोन्हनि पर बहितर आहिनि। ऐं ॿियो अर्ज़ु इहो त पहिरियां जेको तव्हां सवाल कयो न त पहिरियां काफ़ी घणी तादाद में माण्हू ईंदा ऐं हाणे घटि छो त 2010 खां पोइ असांजो जेको उर्स मुबारक साईं जन जो उहो थोरो डिस्टर्ब थियो छो त शिकारपुर में काफ़ी सिक्योरिटी रिस्क हुया काफ़ी, पोइ उनखे मद्देनज़र रखते परमिशन कोन पई मिले। पोइ उन करे जेको आहे न असां नंढे पैमाने ते मेलो अंदरि मतिलबु बाउंड्री जे अंदरि स्टार्ट कयोसीं, सिर्फ़ु राग रंग थींदो। सो हाणे त वरी पोएं दफ़े पोएं साल कोविड जे करे त सॼो ब्लॉक हुयो सिस्टम सॼो, सो उन करे कोन थी सघियो। हिन दफ़े वरी असां नई शुरूआत कई आहे, हल्की स्टार्टिंग वरिती आहे, इंशाअल्लाह अल्लाह कंदो अॻिते साॻे नमूने थींदो। मौजूद जीअं त शहंशाह बुढ़ल साईं जी वरसी काफ़ी क़दीमा ऐं तक़रीबन जेको आहे त 78 सालनि खां थींदी अचे थी पई हिते। ऐं असांजो जेको आहे महफ़िल अॻे लखनि जी तादाद में थींदो हुयो, हाणे माना सिक्योरिटी रिस्कनि जी वजह खां या घटिजी वई आहे या गवर्नमेंट जा जेके मसला मसाइल आहिनि उन्हनि जी वजह खां, पर असां पाण बलूचिस्तान खां आया आहियूं। हितां पूरे पाकिस्तान खां असांजा इस्लामाबाद खां असांजा फ़क़ीर ईंदा आहिनि, ॿिए जॻहनि खां ईंदा आहिनि, असांजा फ़क़ीर अचनि था पिया। हिन वक़्तु बि सम्झी तव्हां ॾिसो था पिया त हज़ारनि जी तादाद में फ़ुक़रा असांजी हिते मौजूदु आहे। पर हाणे छा आहे त मेलो कुझु घटिजी विया आहिनि, कुझु पाकिस्तान में कुझु अहिड़ियूं मजबूरियूं अची वियूं आहिनि जिन्हनि में माण्हू बि मिसाल परेशान आहिनि, महांगाई जो दौर बि थी वियो आहे ऐं उन जे करे मेला कुझु घटिजी विया आहिनि। पर शहंशाह जी ड्यूटी आहे, असां हर साल पंहिंजी मल्हाईंदा आहियूं। रहमान रहीम पंहिंजो विञाए पाण कयुमि हासिल सूरत कजी शहंशाह बुढ़ल साईं। जीअं त मुंहिंजा साईं उत्तर सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग शाइर ऐं रूहानी पेशवा हज़रत शहंशाह बुढ़ल फ़कीर सूफ़ी अल क़ादरी जी दरगाह मुबारक ते 82 सालियानो उर्स मुबारक मल्हायो पियो वञे, जंहिंमें परे परे खां तालिब मुरीद फ़क़ीर सिक वारा गॾु थिया आहिनि। ऐं हर साल वांगुरु इन साल बि उर्स मुबारक तमामु अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। खोल खिल प्यारा दिल बर खुदा जे नाले, दिल बर खुदा जे नाले, मिठड़ा मौला जे नाले मौजूद सदाई मौजूद असां साईं बुढ़ल फ़कीर अल्हम्दुलिल्लाह असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं हिन टाइम में। बसि इहो थोरो वजह थी वियो आहे, थोरो किरोना जी आहे, अलाह इहो किरोना खे ख़तमु करे त बहितर।